रुकंदासीं ठुल जे ॻोठ जलील विजाराणी मां नौजवान अब्दुल नबी बंगलाणी मुबैना तौर हथियारबंदनि हथां अगवा थी वियो आहे। बंगलाणी बिरादरी जो ट्रैक्टर फुर ऐं नौजवान जे मुबैना अगवा थियण ख़िलाफ़ ठुल कंदकोट रोड ते एहतजाज कयो वियो आहे ऐं रोड खे ब्लॉक कयो वियो आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त ठुल में ॻोठ जलील विजाराणी मां नौजवान अब्दुल नबी बंगलाणी मुबैना तौर हथियारबंदनि हथां अगवा थी वियो आहे। बंगलाणी बिरादरी जो ट्रैक्टर फुर ऐं नौजवान जे मुबैना अगवा थियण ख़िलाफ़ ठुल कंदकोट रोड ते एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज करे रोड ब्लॉक कयो वियो आहे। इन हवाले से राब्तो कयो ठुल में आवाज़ टीवी के रिपोर्टर हफ़ीज़ उमरो खां। जी हफ़ीज़। जी बिल्कुल ठुल भरिसां बी सेक्शन थाणे जे अंदरि ॻोठ जलील बिजारणी में रात देर सां हथियारबंदनि अली मुराद बंगलाणी जे ज़मीन हलंदड़ ट्रैक्टर खे फुर करे विया। उन दौरान उते नौजवान हो, हुनजो नालो आहे अब्दुल नबी, उनखे जेको आहे मोबाइल ते अगवा करे विया आहिनि। उनजे वाक़े ख़िलाफ़ बंगलाणी बिरादरी जो फुलकस्कोर रोड ते एहतजाज मुज़ाहिरो करे टायरनि जो बयान ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। 3 कलाक रोड ब्लॉक रहियो। मुज़ाहिरे पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। गुज़ारिश चवणो त जीअं हथियारबंद असांजो ट्रैक्टर बि फुरे विया आहिनि, नौजवान खे बि अगवा करे विया आहिनि। पुलिस जेको आहे नौजवान जी बाजाबी लाइ हिन ट्रैक्टर वापसि करण लाइ को क़दम नथी खणे, न ई केस वठे थी। उन्हनि चयो आहे त ठुल इन भरपास जे इलाइक़नि में बदनामी वधी वई आहे ऐं हर रोज़ चोरी ऐं फुर जो वातावरण थींदी पर पुलिस जेको आहे उन ते कंट्रोल करण में नाकाम नज़र अचे। उन्हनि एसएसपी जेको आहे मुतालबो कयो आहे त कोर्सल ट्रैक्टर बि वापसि करायो वञे ऐं जेको नौजवान असांजो अगवा थी आहे हुनखे वापसि करायो वञे। जी ठीक है, वॾी महिरबानी अव्हां जी आगाह करण लाइ।